अहम खबर शामिल कंदासीं। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 3400 क्यूसिक वाध थी आहे। तोंसा बैराज वटि पाणी जी सतह में 10,248 क्यूसिक लाद थी आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 64,263 क्यूसिक ऐं हेठां वहकिरो 54,756 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। अवां खे अपडेट कयूं पिया अहम खबर जे हवाले सां। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 3,400 क्यूसिक वाध थी आहे। तोंसा बैराज वटि पाणी जी सतह में 10,248 क्यूसिक लाद थी आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 64,263 क्यूसिक ऐं हेठां वहकिरो 54,756 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। अवां खे अपडेट कंदा हलूं अहम खबर जे हवाले सां। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 3,400 क्यूसिक वाध थी आहे। तोंसा बैराज वटि पाणी जी सतह में 10,248 क्यूसिक लाद थी आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 64,263 क्यूसिक ऐं हेठां वहकिरो 54,756 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 3,400 क्यूसिक वाध थी आहे। तोंसा बैराज वटि पाणी जी सतह में 10,248 क्यूसिक लाद थी आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 64,263 क्यूसिक ऐं हेठां वहकिरो 54,756 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 3,400 क्यूसिक वाध थी आहे। तोंसा बैराज वटि पाणी जी सतह में 10,248 क्यूसिक लाद थी आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 64,263 क्यूसिक ऐं हेठां वहकिरो 54,756 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं त गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में 3,400 क्यूसिक वाध थी आहे।